ऐं कायनात जे अंदर जाथे भी तव्हांखे वली मिलंदो अदब वारे जमायत में हूंदा हूंदा। अवां जे इश्क मोहब्बत के आफरीना मुझे महबूब जे गुलामन ते अवां जेको नजरानो निछावर करे रहा हो मां ॾाढो ख़ुशि थियुसि। अल्हम्दुलिल्लाह मुझे आका जे गुलामन मुझे महबूब जे परवानन ते नात खानन ते नजरानो पेश करन उन्हनि खे जेको आहे त नजरानो ॾियनि मुझे आका अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। लेकिन मां हिकु अर्ज़ ज़रूर कंदुसि अज खां बाद जॾहिं भी मुझे आका जे कंहिं भी नात खान के कंहिं उलमा के जॾहिं भी नजरानो पेश कयो नजरानो ॾियो त अदब सां उन जे पासे सां रखो। छाजे करे इमाम अहले सुन्नत आला हजरत अजीमुल बरकत मुजद्दिद मिल्लत अशाह अहमद रजा खान कादरी फाजिल बरेलवी रहमतुल्लाहि तआला अलैहि फतवा रिजविया शरीफ जिल्द नंबर 10 जे अंदर फरमाइन था अगर ते लफ्ज़ अबू जहल लिखियल हुजे भी असा के उन लफ्ज़ जो एहतराम करणो आहे। हालांकि अबू जहल कट्टो काफरा मलऊना लानतिया जहन्नमिया लेकिन जो लफ्ज़ लिखियल हुजे अबू जहल तो अबू जहल ने न वधायो। ॾिसो त अल्फाज कहिड़ा आहिनि अल्फा यला बाहे वाहे जीमा हाहे लामा गोया को हरूफ तहजी आहिनि। असांखे अल्फाज़नि जो अदब करणो आहे अबू जहल ने न वधाइणो आहे। असां अदब वारी जमायत आहियूं। हत्ता के इमाम अहले सुन्नत फरमाइनि था अल्फ बा ता सा या ताईं जेके अल्फाज आहिनि हज़रत हूद अलैहिस्सलाम ते नाज़िल थियल आहिनि। कंहिंजे मथां नाज़िल थियल आहिनि हज़रत हूद अलैहिस्सलाम जे मथां। जरूर मुझे आका जे गुलामन नात खानन सां तावन जरूरी आहे। तव्हांजी मोहब्बत के आफरीन आहे मुझे आका जी सुन्नत आहे। असां तव्हां छा हज़रत हसन के मुझे आका अलैहिस्सलाम मुज़म्मिल और चादर अता फरमाइनि था। लेकिन ईअं न कोई सुभाणे को बेअदब उड़ियो थोड़ियो आयल हुजे चवंदो सुन्ननि जे अंदर दावा त घणा आहिनि आशिक़ रसूल हूं भई नोट जेके आहिनि पैसा पेरनि जे हेठों लताड़जनि था। हर नोट जे अंदर कम से कम ॿियो कुझु न त 10 रुपया त 10 रुपया लिखियल हूंदो की भला साईं। 10 खे ॾिसो त दाल आहे सीन आहे रे आहे ये आहे अहिड़े तरीक़े सां मुहम्मद लफ़्ज़ लिखियल हूंदो आहे। जॾहिं अबू जहल जो एहतराम करण जो हुक्म आहे लफ़्ज़ जो त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो असांखे लफ़्ज़ मुहम्मद जो एहतराम करण बि ज़रूरी आहे। 10 रुपया जो एहतराम करण बि ज़रूरी आहे। इन ते लिखियल हूंदो आहे त रिज़्क़ हलाल कमाना आहिनि इबादत आहे। इन अल्फाज़नि खे ॾिसी करे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मां मजबूर थी करे इन ख़ातिर पैगाम पहुचायां थो पियो ताकि आइंदा वास्ते आले सुन्नत व जमात जे अंदर को आऊं मथे खणी करे बेअदबीअ जो जेको आहे त मथां नक्स बयान करे ते सुन्नी सराइनि था उन्हनि जे अंदर अदब न आहे। दस्त बस्त मां गुज़ारिश थो कयां ज़रूर आशिक़ रसूल आहियो तवज्जो न हूंदो मां ईअं नथो चवां त मां अल्लामा साहिब आहियां तव्हांखे पतो न आहे। मां हिकु पैगाम ॾियणु चाहियां थो सुन्नी जो मक़सदु आहे अदब मुस्तफ़ा पैगाम पहुचाइणु। अब ये सही है या गलत है? सिद्दीक़ अकबर के सदात का जो सरदार थिया आहिनि अदब जे ख़ातिर। फारूक आज़म अदालत जा सरदार बणिजी विया आहिनि अदब जे ख़ातिर। उस्मान ज़ुन्नूरैन जामिउल क़ुरान थिया बि अदब जे ख़ातिर। हैदर करार फातिह खैबर अली मुश्किल कुशा शेर खुदा असदुल्लाहुल गालिब शहनशाह विलायत थिया आहिनि अदब जे ख़ातिर। सहाबा अदब करे इन मक़ाम ते आया। असांखे सहाबा अदब जो सबक ॾेई विया आहिनि। इन ख़ातिर तव्हां ॾिसो न हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाहि तआला अलैहि वली छाजे करे थिया अज़ीज़ान मोहतरम तव्हां उलमा खां पुछा करे सघो था त तहज्जुद नमाज पढ़ण जे ख़ातिर न तिलावत क़ुरान जे ख़ातिर न नमाज चास्त जे ख़ातिर न सलात दुहा जे ख़ातिर न सलात तस्बीह जे ख़ातिर न हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह सिर्फ़ मल्ह जे दौरान मलाख जे दौरान मल विहण जे टाइम सादात किराम सय्यदुस सादात यानी महबूब जे बचड़े अहल बैत सैयद जो एहतराम कई। एहतराम करण जे ख़ातिर मदीने वारे घोट जे दरगाह खां विलायत जो सनद मिली वियुसि। असांजो ही भी अक़ीदो आहे त असांजो आका अलैहिस्सलाम हाज़िर नाज़िर नबी आहे हयातुन नबी आहे भाई न हयातुन नबी हाज़िर नाज़िर नबी। इंशाअल्लाह
अल्लाह ताला जल्ल शान जो प्यारे हबीब अलैहिस्सलाम जी ज़िक्र वास्ते वेठा हो हिन वक्त तो थी सकदो आ ते निंड या थकावट महसूस जरूर कंदा हूंदो पर जेकॾहिं न लहद जे अंदर लही मौत बरहका लाडाणो करे लहद जे अंदर लहंदो हिन जेको घड़ीअ जो तव्हां को इनाम अल्लाह ताला इनाम अता फरमाईंदो पोइ उते हसरत कंदो काश जेकॾहिं असांखे पतो हुजे हा ख़बर हुजे हा जो आका जी शान ॿुधण वास्ते नवाज़ूं इनायतूं रब करीम जे हथां मिलनि था पिया असां ज़िंदगी ज़िक्र मुस्तफ़ा पढ़ूं हा ऐं ॿुधूं हा सलात मोहब्बत समझ आका ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा खुतबे का बाद जादो आया है करीमा मशहूर मारूफ तिलावत कयम मुख्तसर तर्जमो इन का बाद तमाम मुख्तसर टाइम जे अंदर इन मौजू ते कुछ मोहब्बत जो गालियूं अर्ज करे मां पंजा वर्दुस अजीजान मोहतरम अल्लाह ताला जल्ल जलालहु व मन वालहु जो कुरान यानी कलाम पाक भी ऐब का पाका ज़ात खुदा भी ऐब का पाका रूहुल अमीन कुरान आनण वालो भी ऐब का पाका जैसे कुरान मोकलियो नाज़िल कयो ज़ात मुस्तफ़ा भी ऐब का पाका अल्लाह जो कुरान भी ऐब का पाका रब्बे करीम इरशाद फरमाए वमा अरसलनाका न मोकलियो से अवां के आए महबूब मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्ला रहमतल लिल आलमीन मगर जहानन जे वास्ते रहमत करे यानी ज़ात मुस्तफ़ा करीम जहानन वास्ते रहमता अज़ीज़ान मोहतरम मुख्तसर अर्ज़ कया रहमत जे वास्ते जेको राहिम हुंदो आ मरहूम जे वास्ते उ जिंदा हुजण भी ज़रूरी आ हयात हुजण ज़रूरी आ फुल पावर हुजण ज़रूरी आ ताकत हुजण ज़रूरी आ मौजूद हुजण ज़रूरी आ हर ज़ुबान हर बोली समझण ज़रूरी आ राहिम हुजे पर मरहूम जे बोलीअ खे न समझे जंहिं रहम करे थो उनजे बोलीअ खे न समझे अज़ीज़ान मोहतरम मिसाल तौर अर्ज़ कयां हिकिड़ो जेको आहे त उन खां तड़पी रहियो आहे पाणी घुरे थो पियो इंग्लिश जे अंदरि अंग्रेज़ी ज़ुबान जे अंदरि जेकॾहिं अंग्रेज़ी ज़ुबान वारे पंहिंजी ज़ुबान जे अंदरि पाणी घुरे हिकिड़ो मौजूद बि वेठो आहे हयात बि वेठो आहे पाणी ॾियण जी ताक़त बि रखे थो पियो तड़पंदे बि ॾिसे थो पियो लेकिन ज़ुबान न सम्झ चवंदो अलाए छा थो घुरे वो तड़पी तड़पी दम ॾींदो लेकिन अॻियों जेको माण्हुनि ते रहम करे नथो सघे तो तस्लीम करणो पवंदई ज़ात मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम कायनात आलमीन जे वास्ते रहमत आ पोइ जेको जंहिं बि ॿोलीअ में सॾड़ा करे अगरि तकलीफ़ बि सॾड़ा करे बुखायल बि सॾड़ा करे उञायल बि सॾड़ा करे औलाद वास्ते सॾड़ा करे हर ज़ुबान में जेकॾहिं को पुकारे मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इंसान त इंसान मलाइक त पंहिंजे जाइ ते मुंहिंजा आका दरंदन परंदन जी बि ज़ुबान ॼाणनि था मियां शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाहि ताला अलैहि कामिल वलीउल्लाह थी गुज़रिया आहिनि अज़ीज़ान मोहतरम नमाज़ असर खां बाद नमाज़ पढ़ी जॾहिं फारिग़ थिया मुरीदनि सां तशरीफ़ फरमाइनि हिकिड़ो पखी आयो आहे अज़ीज़ान गिरामी कुल्हे ते वलीउल्लाह जे ते वेठो आहे पंहिंजे ॿोलीअ में कुझु चई रहियो आहे फ़क़ीर वेठा आहिनि मुतक़िद वेठा आहिनि मुरीदाइन वेठा आहिनि ताजुब में पइजी विया हैरान थी विया त पखी मुर्शिद करीम जे कुल्हे ते अची वेठो आहे अज़ीज़ान गिरामी घेरो आहे कबूतरा कुल्हे ते वेठो आहे कुझु ॻाल्हाई लेकिन असां सम्झो न आहे अल्लाह जे कामिल वली तबस्सुम फरमाए मुस्कुराए करे फरमाए थो ॻणती न कर जीअं चए थो तीअं थींदो फिक्र न कर गणती न कर अज़ीज़ान मोहतरम मुरीद हैरान थी विया सोरी इमाम अल्लाह जे कामिल वली शेर मोहम्मद शरकपुरी रहमतुल्लाहि ताला अलैहि नमाज फजर पढ़ाइनि था नमाज फजर पढ़ाइण खां बाद पंहिंजे ग़ुलामनि खे पंहिंजे मुरीदनि खे फरमाइनि था अचो ती ॿाहिरि जेको आहे त हवाखोरी वास्ते निकिरो चंद मुरीद साण आहिनि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो चंद मुरीद साण आहिनि हलंदे 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 सणक जे मथां ॾिसनि सुभान अल्लाह हिकिड़ो शख़्स आयो आहे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जे
हथ में कुहाड़ो आहे वण वठण जे वास्ते जेका औज़ार हूंदा आहिनि वाढोड़ो आहे वण वठण वारा औज़ार साण आहिनि अल्लाह जी कामिल वली उन वण वठण वारे शख़्स खां पुछा थो करे अदा काॾे थो वञे क़िबला साईं साम्हूं वण बीठो आहे इहो बहा ते वरितुमि ख़रीद करे वरितुमि मुंहिंजो कमु आहे वापार करणु वण वठी करे मां वापार कंदो आहियां काठियूं विकिणंदो आहियां जेको आहे त मां इन ख़ातिर इनखे ख़रीद कयुमि कल अॼु इनखे वठण थो वञा अज़ीज़ान मुहतरम अल्लाह जे कामिल वली फरमायो त अगरि इनखे कटींदे वठींदे पंहिंजे जेको पूरो महिनत कंदे घणा पैसा मिलंदी मिसाल तौर क़िबला 10 रुपया मिलंदा पुराणे दौर जी ॻाल्हि आहे अल्लाह जे कामिल वली फरमायो अगरि 10 रुपया मिलंदई त मां तोखे 20 रुपया ॾियां थो वण जे कटण न वञ वण खे कटण न वञ मुंहिंजा अज़ीज़ दोस्त हो बि आशिक़ रसूल हो ख़ुश्क मुल्ला न हो बेअदब न हो अॻे अल्लाह जे वलियनि जा अदब कंदा हुआ हे बेअदब वध में वधि 100 साल खां बाद पैदा थिया आहिनि अॻे तव्हां तारीख़ पढ़ी ॾिसो को बि बेअदब न हो अल्लाह जा का वलियनि जा अदब एहतराम करण वारा हुआ को शख़्स दस्त बस्ता अर्ज़ करे थो क़िबला हुज़ूर अगरि ज़रूरत आहे त पैसनि जी ज़रूरत ई न आहे हुज़ूर जो नज़रानो पेश कयां वण न वठंदुसि मूंखे ज़रूरत ई न आहे पर महिरबानी करे ॿुधायो वण वठण भी नथा छॾो कटण भी नथा छॾो इन में राज छा आहे चवण लॻो असल ॻाल्हि ही आहे कल मां पंहिंजे मुरीदनि खे नमाज़ पढ़ायुमि नमाज़ असर जे टाइम पखी मुंहिंजे कुल्हे ते जी वेही करे पंहिंजे ॿोली में अर्ज़ कई त अल्लाह वारा त हमदर्द हूंदा आहिनि अल्लाह वारा मददगार हूंदा आहिनि अल्लाह वारा लावारिस जा वारिस हूंदा आहिनि अल्लाह वारा मज़लूम जा मददगार हूंदा आहिनि ऐं अल्लाह जा कामिल वली कल्ह जेको आहे हिकिड़े वापारी वण ख़रीद कयो आहे उन वण जे मथां मुंहिंजो आख़िर ठहियल आहे उन आख़िर जे अंदरि मुंहिंजा बचड़ा आहिनि उहो परवाज़ करण जे लाइक़ न आहिनि उॾामण जे लाइक़ न आहिनि अञा नंढड़ा आहिनि पैसा वरितई हाणे अची करे वण खे कलम कंदो वण खे कटींदो वण खे कटींदो मुंहिंजे आख़िर में नंढड़ा बच्चा आहिनि अल्लाह जा प्यारा कामिल वली मुंहिंजा बचड़ा मरी वेंदा महिरबानी कर ॿिए कंहिं ॾे वञा कहिड़े मुल्ला मौलवी ॾे वञा कंहिंखे दाह ॾियां मुंहिंजो ही अक़ीदो आहे त अल्लाह वारा मददगार हूंदा आहिनि मुझी मदद फरमा अज़ीज़ान मोहतरम अल्लाह जे कामिल वली फरमायो ये काठी मुझे बे कहीं भी कम जो ना है तो के 20 रुपया ॾियां थो हलियो वञे वण इते बीठो हुजे ताकि सासीअ जा बचड़ा न मरन नारे तकबीर नारे रिसालत उलमा अहले सुन्नत तो मुझे अज़ीज़ दोस्त मुझे आका अलैहिस्सलाम है मुझे महबूब जा गुलाम भी पखिन जो को बोली समझदा है अज़ीज़ान मोहतरम मक्की मदनी सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फतह जंगे खैबर खां बाद फतह करे जे अचनि था पिया सामनो कुझु गॾ जंहिंखे दराज गोश सॾियो वेंदो आहे अचनि था पिया मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो सरकार मदीना अलैहिस्सलाम उन गॾ सां गुफ़्तगू करनि था उन दराज गोश को पुछा करनि था पिया त तुंहिंजो नालो छा आहे अॻे कंहिं वटि रहंदो हुए हाणे गॾ अरबी ज़ुबान में थो ॻाल्हाए अॻे फलाणे यहूदी वटि रहंदो हुउसि मुंहिंजो नालो मालिक अब्दुल उज़्ज़ा रखियो आहे मुंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलातु वसलाम फरमाइनि था अॼु खां बाद तुंहिंजो नालो उज़्ज़ा न आहे अंत याफूर अॼु खां बाद तुंहिंजो नालो याफूर आहे माले गनीमत जे अंदरि हो गॾ की मदनी सरकार अलैहिस्सलाम पंहिंजी ग़ुलामीअ में शफ़क़त जे निगाह सां पाण सां कठे आणनि था पिया एतिरे हद ताईं त दराज गोश खे मक्की मदनी सरकार सां प्यार थी वियो रब्बे करीम जो कसम किताब लिखनि था पिया सीरत जा किताब लिखनि था पिया जंहिं टाइम सहाबा किराम मस्जिद नबवी में पंहिंजा आका जो दीदार कंदा हा दराज गोश मस्जिद नबवी जे दरवाजे ते बीही करे ॿाहिरों वॾो हवाले चेहरे जो दीदार कंदो अज़ीज़ान गिरामी सिर्फ दीदार भी ना जेकॾहिं कॾहिं कम थे हा त अबू बकर सिद्दीक़ खे घुराया उमर फारूक खे घुराया उस्मान गनी खे घुराया हैदर करार खे घुराया मुंहिंजे प्यारे हबीब अलैहिस्सलाम फरमाईंदा आयाफूर डुकंदे ईंदा हा दौड़ंदे ईंदा हा हुयो त गॾ पर ख़बर हुस त आका अलैहिस्सलाम सॾनि था पिया अची महबूब जे साम्हूं गर्दन झुकाए करे बीहंदा हा सरकार मदीना अलैहिस्सलाम फरमाईंदा हा ऐ याफूर वञी अबू बकर सिद्दीक़ खे वठी आ मदीने जे अंदरि हज़ारनि जे तादाद में सहाबा किराम मौजूद हा गॾ ॿिए कंहिंजे घर न वेंदो हो ॿिए जे दरवाज़ो न खड़काईंदो हो सिधो अबू बकर जे घर वञी करे हावेलीअ में बि अदब जे खाते दाख़िल न थींदो हो ॿाहिरों बीही करे
दरवाजे खे टक्कर हणंदो हो, मथो हणंदो हो, दरवाजे खे खड़काईंदो हो। अबू बकर निकिरी अचे हाथ इशारो कंदे त आमना जो लाल तोखे सॾे थो। गॾ अदब करे मुल्ला न करे पंहिंजी क़िस्मत खे चए। अब हो ना अज भी उस्ताद वेठा आहिनि, अज भी उस्ताद वेठा आहिनि जंहिं शागिर्द खे न सबक पको न थिए या ज़हन न हूंदो न उस्ताद अक्सर चवंदा आहिनि तालिब खे तूं को गॾु हाँ। मक़सद ही आहे त गॾु चौपायो न थियो, यानी इन मुराद आहे त तूं बेवकूफ़ हाँ। यानी गॾु बेवकूफ़ी जे अंदरि, बेअकुलाई जे अंदरि जेको तमामु मशहूर आहे, जेको मशहूर जानवर आहे, सहदार आहे, गुंगदाम आहे, हैवान आहे, उनखे आका जो पहचान आहे, महबूब सां प्यार आहे। महबूब जे सॾ ते लब्बैक करे हाज़िर थिए। जॾहिं सॾे अबू बकर खे सॾे आ त उमर जे घर नथो वञे, उमर खे सॾे आ त ज़ुबैर जे घर नथो वञे, ज़ुबैर खे सॾे आ त उस्मान जे घर नथो वञे, उस्मान खे सॾे आ त बिलाल जे घर नथो वञे। गॾ खे बि ख़बर आहे मुंहिंजे आका जो ग़ुलाम जो घर ही आहे। मुंहिंजा अज़ीज़ो दोस्तो, मुंहिंजे आका अलैहिस्सलाम जे विसाल खां बाद 3 ॾींहं गॾु खाइण पीअण छॾे ॾिनई, खाइण पीअण छॾे ॾिनई। 3 ॾींहं खां बाद खूह में टपो ॾेई करे दुनिया खां लाॾाणो कई। त मक़सद ही आहे असां अहले सुन्नत व जमात जो मेन मसलो आहे जेको आहे नमाज बाद में, रोज़ा बाद में, हज बाद में, ज़कात बाद में, तिलावत बाद में, सब इबादतों बाद में, सब खां अवलीन शर्त अदब मुस्तफ़ा ले तुमिनु बिल्लाहि व रसूलिहि व तुअज़्ज़िरूहु व तुवक़्किरूहु व तुसब्बिहूहु बुक्रतन वसीला। ले तुमिनु बिल्लाहि अज़ीज़ान मोहतरम ईमान आयो अल्लाह ते, अल्लाह जे रसूल ते। या अल्लाह ईमान आंदो से तो कि वहदहु ला शरीक मनियो से, बेमिसलो बेमिसाल तस्लीम कयो से। तू ज़ात में बेमिसाल आ, सिफात में बेमिसाल आ। तू लम यलिदा व लम यूलदा व लम यकुल लहु कुफुवन अहद। तुझे को मिसाल भी ना है, तो ईमान आंदो से। मुझा प्यारा मालिक तुझे ईमान खां बाद तुझे प्यारे हबीब ते ईमान आंदो से। आमना जे लाल खे तमाम नबी जो सरदार तस्लीम कयो से। 1.25 लाख नबी एक पासे, आमना जो लाल एक पासे, अज़ीज़ान मोहतरम 1.25 लाख नबी एक पासे, ज़ात मुस्तफ़ा एक पासे। या अल्लाह तुझे महबूब ते भी ईमान आंदो आ जे तू बेमिसाल आ, ज़ाती बेमिसाल आ, ज़ात मुस्तफ़ा तुझे अता सां बेमिसाल आ। या अल्लाह तू ज़ात खुदा ही तुझे अता सां ही मुस्तफ़ा है, हू अहदा, ही अहमद आ, हू खुदा है, हे मुस्तफ़ा है, हू ज़ुल जलाल आ, ही आमना जो लाला, हू रब्बा, हे फातिमा जो अब्बा, हू रब्बुल आलमीन, ही रहमतुल लिल आलमीन, हू ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, उलमाए अहले सुन्नत। सलात मोहब्बत से मुझे प्यारे हबीब थे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। अर्ज़ ते कयूं त राहिम जो मरहूम जे वास्ते जिंदा हुजण भी जरूरी आहे। अगर बोली समझे जियरो नाहे भी रहम नथो करे सके, रहम नथो करे सके। यानी बोली भी समझे, जिंदा भी हुजे, पर जिंदा आहे वेझो ना है, वरी भी मरहूम ते रहम नथो करे सके। यानी वेझे हुजण भी जरूरी आ, हयात हुजण भी जरूरी आ, फुल पावर हुजण भी जरूरी आ, हर जुबान हुजण भी जरूरी आ। अगर फुल पावर न हुजे, ताकत ना है, चंद गामन जे मथा दुश्मन हिकिड़ो जेको त कंहिं दोस्त ते हमलो करे, मिसाल तौर अगर वो दोस्त के सॾा भी करे, सॾ करण जे बावजूद तू पहुची न सघे, तुझो पावर ताकत ना है, अॻे तुझे दोस्त ते दुश्मन वार करे वञे, तू पंहिंजे दोस्त मरहूम जेको मरहूम जे वास्ते अज़ीज़ान गिरामी तू रहम न थी सके तो तस्लीम करणो पवंदई। कायनात जे कंहिं भी खिते जे अंदर, कंहिं भी कुंड जे अंदर, कंहिं भी जाइ जे अंदर, सफ़र में हुजे या हज़ल में हुजे, घर में हुजे या हुजरे में हुजे, पहाड़नि में हुजे या जंगल में हुजे, जेको जाते सॾ करे मदीनी सरकार आवाज़ ॿुधण भी सही, उते पहुचण भी सही, आवाज़ समझण भी सही, पावर अख्तियार करे भी सघनि ऐं जो ॾुखड़ा टालण भी सही, तॾहिं थिए थो रहमत लिल आलमीन। किताब जो नालो सीरतुन नबी, जिल्द नंबर 6, मुसन्निफ जो नालो मोहम्मद अब्दुल मजीद सिद्दीकी। ठीक है ना बा?
इन सुभाणे को जैसे दास्तान किस्सा खणी ॿुधाई सबूत कोई न ॾिनी नालो छा किताब नालो सीरतुन नबी बाद अज विसालुन नबी उनमें वाक्य लिखियल आहे एक नेक साले बाने जो फरमाए तो मां हिकिड़े मस्जिद में वयुम नमाज पढ़ण जे वास्ते इरादे सां अल्लाह जे घर में वयुम ॾिसां सुभान अल्लाह उते हिकिड़ो अल्लाह जो नेक माण्हू आबिद मौजूद आहे नमाज पढ़ी फारिग थियो आहे हिकिड़ो जेको आहे ताजिर मौजूद आहे पैसे वारो आहे मिल्कियत वारो आहे जायदाद वारो आहे वेठो आहे पर अल्लाह जे नेक बाने उन आबिद जेको आहे नमाज पढ़ी फारिग थी हथड़ा खईं या अल्लाह अॼु मूंखे को मज़ेदार लज़ीज़ ताम खाराए या अल्लाह मुखे गोश्त खाराए या अल्लाह मुखे हलवा खाराए या अल्लाह मुखे बिरयानी खाराए अजीज़ान मोहतरम हाने वेठो केरा पैसे वारो आहे मिल्कियत वारो आहे वडेरो साहिब आहे जायदाद मिल्कियत जाम आहे पर इश्क जी चपाट लगल न आहे इश्क का सीनो खाली आहे दुआ कयो तो सीने के मोहब्बत रसूल सा खुदा मदीनो बनाए वो नेक बानू आबे तो जाहिर दुआ थो करे आवाज़ सां वो पंहिंजे दिल में चए थो पियो त हाणे इशारनि मूं खां थो करे मां कॾहिं बि न खाराईंदोमांसि मां ताम न ॾींदोमांसि मां हलवो न खाराईंदोमांसि घुरे थो अल्लाह खां पर इशारो मूं ॾे थो करे न खाराईंदोमांसि अगरि मूं खां साथी घुरे हा त हिनखे खारायां हा अज़ीज़ान गिरामी बदगुमान थियो हे अल्लाह जो नेक बानो हो दुआ घुरी मस्जिद जे कुंडड़ी वठी करे आरामी थिया सुम्ही पिया 5 मिंट न गुज़रा हिकिड़ो शख़्स आयो आहे लज़ीज़ लज़ीज़ मज़ेदार ताम ज़रदा बिरयानी पुला गोश्त हलवे खां डीश भरियल आहे मथां दस्तरखान ॾिनल आहे अज़ीज़ान मोहतरम अची करे उन मुसाफ़िर खे आबिद खे जाॻाए करे उथारे करे चए थो उथी वेह बाबा लंगर खा उथी करे मानी का अज़ीज़ान मोहतरम उन शख्स उथी करे मानी ढव ते खाधई बकायो पचाए जे हेठि ॾिनई उहो शख्स वापसि थियो आहे जेको ताजिर वेठो हो उन उथी करे उन मानी आणण वारे जे दामन में चंबड़ी पियो चई त वास्ते अल्लाह जे सच सच ॿुधाए हे तुंहिंजो दोस्त आहे छा चई कुझु बि न चई तुंहिंजो साथी आहे चई पतो न आहे मुंहिंजो वाक़ुफ़ बि न आहे चई वाक़ुफ़ बि न आहे दोस्त बि न आहे साथी बि न आहे इलाइक़े बि न आहे यारी भी ना है ताल्लुक भी ना है वही ताम हिनखे छाजे करे खाराई मज़ेदार असल ॻाल्हि ही आहे मां ग़रीब मुफ़लिस मज़दूर आहियां काफ़ी अरसे खां वठी करे मुंहिंजी न्याणी थी ऐं मुंहिंजी घरवारी खाइण ते अंगल कंदियूं त असांखे ज़रदो खाराए असांखे पुला खाराए असांखे कॾहिं त कॾहिं हलवो खाराए मां महिनत मज़दूर मिस्कीन माण्हू कॾहिं खाधे ताईं जेको आहे मूंखे औकात थी न सघी अॼु जेको आहे कुदरतनि थोरियो कयुमि महिनत कयुमि हिकु मिसकाल सोन कमायुमि सोनो मिसकाल कमाए करे मिल्कियत कुझु सौदो सामान वठी करे इन इरादे सां आयुमि त पंहिंजे घरवारीअ खे पंहिंजे न्याणीअ खे ज़रदो भी खारायां पुला भी खारायां हलवो भी खारायां पंहिंजे घरवारी खे जेको आहे सौदो वठी ॾिनुमि जेसिताईं तयारु कर मां लेटी पियुमि अख लॻी क़िस्मत खुली पई मदीने वारो दीदार नसीब थियो अब अॼु बि जेकॾहिं सरकार हिते दीदार कराए त बसि वारो आका आहे असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे जेके चवंदा आहिनि नबीअ खे पावर न आहे उहो पंहिंजे क़िस्मत खे पिटनि असांजो ईमान आहे असांजी सरकार फुल पावर मरी आहे ज़ाहिरी जिस्म अक़दस गुंबद ख़ज़रा में आहे ज़ाहिरी जिस्म अक़दस मदीने में आहे पर बातिन में हर मोमिन जे सीने में आहे अगरि को चवे महबूब कीअं हाज़िर नाज़िर आहिनि ईअं उनखे मिसाल ॾेई सम्झो असां चवंदो मुस्तफ़ा करीम हाज़िर नाज़िर आहे पोइ दलील ॾींदा आहिनि महबूब हिकु आहे कीअं तव्हांजी जेको आहे त ग़ुलाम रसूल जे ॻोठ में हाज़िर आहे कीअं टीहर शरीफ जे अंदरि हाज़िर आहे कीअं जेको आहे लहड़ीअ जे अंदरि हाज़िर आहे तव्हां नबी घणा बणाया आहिनि अगरि मुस्तफ़ा हिकु आहे त जाथे काथे कीअं हाज़िर थी सघे थो पोइ हुननि खे ही जवाबु ॾियो अता ॿुधाए लख आदमी हुजे लख ई आदमी दावा कंदा त सिज मुंहिंजे आईने जे अंदरि आहे हालांकि लख आईने जे अंदरि सिज जी अक्स मौजूदु आहे हक़ीक़तन चौथे आसमान ते मौजूदु आहे असां सुन्नियुनि जो अक़ीदो आहे ज़ाहिरी तौर मदनी सरकार गुंबद ख़ज़रा में तशरीफ़ फरमाइनि गुंबद ख़ज़रा में आरामी हिन बातिन में हर मोमिन जे सीने में आहिनि नारे तकबीर नारे रिसालत उलमा अहले सुन्नत लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल
अजीज़ान मोहतरम उन्हीं जेको आता मानी खाराइण वारे चए त मां असल में आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीदार कयम असांजो ईमान आ सरकार मदीना अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात जेकॾहिं मेहरबानी फरमाइल मदीने खां बगदाद वारे जवान खे दीदार कराए सघनि था बगदाद जे अंदर अगर नजर करम फरमाइन झंग सियाल के अंदर सुल्तान बाहू के दीदार कराए सकें था अगर नजर करम फरमाइन भिट धनी भिटाई रहमतुल्लाह के वारिन जे दड़े में दीदार कराए सकें था अगर मेहरबानी फरमाइन अजीजान मोहतरम दाता गंज बख्श अली हजवेरी के लाहौर के अंदर दीदार कराए सकें था अगर मेहरबानी फरमाइन अजीजान मोहतरम मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह के हिंदुस्तान के अंदर दीदार कराए सकें था अगर मदनी सरकार निगाहे करम फरमाइन हिंदुस्तान के अंदर इमाम अहले सुन्नत आला हजरत अलीमुल बरकत मुजद्दिदीन मिल्लत शाह अहमद रजा खान कादरी फाज़िल बरेलवी रहमतुल्लाह तआला अलैह के दीदार हिंदुस्तान में कराए सकें था अगर उह नबी इते निगाह करम फरमाए त असां तव्हांखे दीदार कराए सकें था तो नमाज पढ़ता हो ना ईद नमाज ते या जुम्मे ते अक्सर जमात ज्यादा होंदी है कुल्ले कुल्ले सां टच नमाजी सां गॾु हूंदो आहे दिल में चवंदा हूं अस्सलामु अलैका अय्युहन नबियु अस्सलामु अलैका अय्युहन नबियु सलाम हुजे तो ते ऐं गैब जूं ख़बरूं ॾियण वारा नबी अगर अकीदो रखे तो ज़ात मुस्तफा करीम हयात नाहे त पोइ सलाम न ॾे छो त सलाम हयाती वारे खे ॾियण जो हुकुम आहे उसूल आहे जेकॾहिं को ॿोड़ो हुजे सलाम ॾियण जाइज़ न आहे को निंड हुजे उनखे सलाम ॾियण जाइज़ न आहे मां हिन ॻोठ में हुजां अस्सलामु अलैकुम बख्तियार आबाद वारा सलाम जाइज़ न आहे मां हिते हुजां अस्सलामु अलैकुम जेको आबाद वारा सलाम जाइज़ न आहे छो सलाम ॾियण जो मक़सदु ई आहे जेके सलाम ॾियां थो ॿुधी जवाब ॾे सलाम नहीं ॾींदा न बता यही तो के लिखे तो अस्सलाम वालेकुम उस्ताद मोहतरम नाथ खान न चवंदा न यानी सलाम ॾियण जो मक़सदु ई आहे त जेको जंहिंखे सलाम ॾियूं था सो ॿुधे सलाम ॾियण सुन्नत आहे जवाब ॾियण वाजिब आहे मुंहिंजे आका अलैहिस्सलातु सलाम जे अज़मत तां क़ुर्बान वञा समाज तां क़ुर्बान वञा ॿुधण तां क़ुर्बान वञा इल्म तां क़ुर्बान वञा हाज़िर नाज़िर हुजण तां क़ुर्बान वञा लेकिन नमाज़ी नमाज़ में ही करे पंहिंजे दिल जे अंदर आस्था लपड़ा हिलाए थो चप चुरनि था पिया अस्सलामु अलैका अय्युहन नबी चवंदो आहे जेको गॾु वेठो आहे टच वेठो आहे नमाज़ी नमाज़ सां गॾु वेठो आहे उहो नमाज़ी साण वेहण वारो गॾु वेहण वारो सलाम नथो ॿुधे गुंबदे खज़रा वारो नमाज़ी जो सलाम ॿुधी रहिया आहिनि जेको दिल में सलाम पढ़े तो जवाब मिले वो तू मुस्तफा जाने रहमत वे लाखों सलाम लौट ते पढ़े से नथा ॿुध हयात नबी न आहिनि असां चऊं था जेकर नथा ॿुधनि त निमाज़ में सलाम न ॾे अस्सलामु अलैका अय्युहन नबी न चओ क़ुर्बान वञा बेनियाज़ी तां सलाम बि उते रखी जेको सलाम न पढ़े त निमाज़ न थिएसि बेशक अल्लाह अकबर करे बेशक रुकू ते अचे बिलाशक अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल दालीन ताईं पढ़े बिलाशक सुभान रब्बिल अज़ीम चवे बिलाशक समी अल्लाहु लिमन हम्दह चवे बिलाशक रब्बना वलकल हम्द चवे बेशक जेको आहे रुकू सजदा सजूद दे मुकम्मल कंप्लीट कुरान नमाज पढ़े पर जब तक रब करीम फरमाए मुंहिंजा प्यारा हबीब जेके ॿाहिरि वेही करे तुंहिंजे सलात सलाम जा इनकारी आहिनि तुंहिंजे सलात सलाम नथा पढ़नि मां पंहिंजे घर में वेहाए करे भजराए करे हर वक्त 5 वक्त मुस्तफा ते अगर दरूद न पढ़ाए तो रब करे सब न कजा अब जेको शे शिरक का तो बाहर भी शिरक मस्जिद में भी शिरक एयो को शिरक है तो कहीं बनने ते वने शिरक मस्जिद में जाए अगर शराब हराम है तो कायनात में जाते वने हराम अगर सूद हराम है दुनिया में जाते वने हराम जुआ हराम कायनात में जाते वने हराम अगर अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह तआला नाजायज हो गया तो नमाज में भी नाजायज हो गया अगर नमाज में जायज मस्जिद में जायज ईद नमाज में जायज मक्के वाली नमाज के जायज मदीने में नमाज पढ़े जायज हिंदुस्तान में नमाज पढ़े जायज पाकिस्तान में नमाज पढ़े जायज औरत नमाज पढ़े जायज मर्द नमाज में पढ़े जायज हर मोड़ हर मैदान हर जगह पे नमाजी सलात सलाम पढ़े जायज तब नमाज बाहर भी जायज
उन शख्स से मेहरबानी कर गाल याद है ना बा तो यार दोस्त ना है पर आका अलैहिस्सलाम दीदार नसीब ताजे दिल में शर्म साल थे यार मोहब्बत गुमान थे ये तवद्दु अल्लाह जो को नेक बान हो अने उनखे दामन में चमड़ी पियो चव लगो मेहरबानी कर इन सवाब जे अंदर मुखे भी शरीक कर इन सवाब जे अंदर मुखे भी शरीक कर तू सोनो मिसकाल जे करे खैर जे को आता खर्च कई तो के मां 20 मिसकाल दिया उन चेसना 40 मिसकाल दिया चेतना 80 मिसकाल दिया चेतना हत्ता के 1000 मिसकाल दिया चेदा जो कुछ भी दी दे दुनियाई दौलत फानिया मुझे आका सलाम मुके फरमायो जे करे महशर के मैदान में मां मुस्तफा जो दीदार चाहे तो मां मुस्तफा तुझे जन्नत जो जन्नती हुजन जो जामिन आया इन शख्स मुझे आशिक हलवो घुरियो यानी कि हलवो तू खराए जन्नत जी टिकट मां तो की अता कया इनके चयो वेंदो बाबा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन जेको जाथे सजड़ा करे गुंबद खतरा वाले आका के पतो खबरात मुझी उम्मती बुखायला ही उम्मती के फलाने शौदी शौका तालिब जेको आहे ग़िज़ा जी शौका मशरूबा जो शौका मुझे आका सलाम आवाज़ भी ॿुधन तमन्ना भी ॿुधन हे त आवाज़ पंहिंजे जाइ ते आहे पर असांजो ईमान आहे असांजे आका सलाम असांजे इरादनि खां बि वाक़िफ़ आहिनि असांजे इरादनि खां बि पढ़ी ॾिस तारीख़ वाक़िदी अज़ीज़ान मोहतरम हज़रत खालिद बिन वलीद नाले का केर वाक़िफ़ रहे मशहूर मारूफ सहाबिया जंग जो जर्नल शाम जे इलाके में चंद सिपाही वठी करे रूमिन सां जंग जे वास्ते वञनि था पिया तादाद ज़्यादा दुश्मननि जो घेरो थियो आहे अज़ीज़ान मोहतरम उन टाइम हिकिड़े साथी खालिद बिन वलीद खे फरमायो अॼु मालूम थिए थो पियो त शइ त असां मौत जा मेहमान हो जाॾो कारो दुश्मन घेरो ॾेई विया आहिनि तादाद में ज़्यादा आहिनि असां थोरा आहियूं अज़ीज़ान मोहतरम हज़रत खालिद बिन वलीद फरमाया वाक़ई मूंखे बि ईअं थो मालूम थिए छो त अॼु मां टोपी विसारे आयो आहियां छा विसारे आयुमि टोपी विसारे आयो आहियां वो संगत पुछा थो करे जंहिंजो नालो उमर बिन ताइया अदा छा विसारे आए टोपी विसारे आयुसि चई टोपी में छा हिकमत आहे चई जॾहिं मां जंग फतहयाब कंदो आहे जॾहिं बि फतहयाब मुंहिंजा कदम चुमंदो आहे त असल ॻाल्हि ही आहे खालिद जो कमाल न आहे असल टोपीअ में कमाल आहे छा कमाल आहे मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुंहुं मुबारक यानी वार मुबारक हिकिड़े ॾींहुं मूंखे अता फरमायई उन वारनि खे तावीज़ बनाए करे मां पंहिंजे टोपीअ में मढ़ाए छॾियुमि जॾहिं बि जंग ते वेंदो आहियां टोपीअ जे बरकत सां फतहयाब थी मोटंदो आहियां इन करे टोपी विसारे आयुसि मूंखे बि मालूम थिए थो शिकस्तयाब थींदासीं मूंखे मालूम थिए थो त हाराए त पंहिंजे जाहा पर मौत जे हथां जेको आहे त लुकमो थींदासीं दुश्मननि जे घेरे में आया हूं अज़ीज़ान गिरामी होॾो खालिद बिन वलीद परेशान आहे हेॾो वक़्त जे अमीर खे अबी उबैदा रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ख्वाब जे अंदर सरकार मदीना दीदार था फरमाइनि त थे इस्लाम जो अमीर वरी निंड करे मुंहिंजे खालिद ते तकलीफ़ आहे कई शइ जो ख़बर न अथसि कई शइ जो ख़बर न अथसि तूं हुन मैदान में त अच जिन्स क़िबला साईं टे हूंदा आहिनि हिकु मर्द हिकु औरत ॿियो न मर्द न औरत आहे न टिनिन खे सुञाण न मर्द न औरत अल्हम्दुलिल्लाह ही जमात जे अंदर लखे मर्द मौजूद हैं मर्द मिले थे दर्द न छड़े वो गुनगा है गुन करदा कामिल मर्द मोहम्मद बख्शा लाल बनान पथरदा तू कहे मैदान में अच अल्लाह वारे दामन वठ कहे वलीउल्लाह सा प्यार रख रब्बे करीम जो कसम मुझे आका जो फरमान आलिशान हदीस कुदसिया रुब्बा अशासा मदफूम बिल अबवाब लो अक़सम अल्लाह ला बर्राहु एड़ा भी अल्लाह दा नेकबान आहिन अगर कसम खणी अल्लाह ही कम कर कसम खण अल्लाह ती कंदो फरमाइंदो हदीस कुदसिया मिसाल तौर से हेडो असल उभरंदो हेडो लहंदो अगर वलीउल्लाह ते या अल्लाह माके खुदा जो कसम ऐ मुरीद मुके अल्लाह जो कसम सुभाणे से हेडो उभरंदो सिहा से ताज हदीस
उसूला निज़ामा कानूना सिज ओभर खां उभरे ओला खां लहे। अगर अल्लाह जो कामिल वली पंहिंजे मुरीद के पंहिंजे अक़ीदतमंद के पंहिंजे मुहब्बतीअ के चवे खुदा जो कसम आहे मुरीद सुभाणे सिज हेॾां उभरंदो, अल्लाह फरमातो पंहिंजे निज़ाम तब्दील कंदुसि, कानून तब्दील कंदुसि, लेकिन दोस्त जे चए खे न मटाईंदो, मां सिज हेॾां उभारींदुसि। रुब्बा अशासा मदफूउम बिल अबवाबि लौ अक़सम अलल्लाहि लअबरहु। यानी कसम खणे अगर मुरीद चए मेहरबानी कर औलाद ना जी जो गुलाम रसूल खुश नसीबा अज शादी आ पर लख लख मुबारक हुजन। कंहिंजी शादियुनि ते शरनायूं, कंहिंजी शादियुनि ते दुहल, कंहिंजी शादियुनि ते बाजा, कंहिंजी शादियुनि ते लंघा नचनि, पर गुलाम रसूल मूंखे जेको आहे खुशामद जी आदत न आहे। दिल जे कहलान सां तोखे चवां थो लख लख मुबारक थी, असल शादी ही आ, असल ये तो जी शादी आ। मुझे तो ईमान आहे अज हिन जेके आशिकनी घुराई तो जहन्नम खां आज़ादी आ। महबूब जी शान ॿुधण वारा जहन्नम खां आज़ाद हूंदा आहिनि। अजीज़ान मोहतरम अर्ज़ तय कयम मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, रात जे टाइम मक्की मदनी सरकार अबी उबैदा के ख्वाब में अचनि था। फरमाइनि था अबी उबैदा तू निंड करे, इस्लाम जो अमीर थी करे, जमात जो अमीर थी करे आराम तो करे, खबरदार जल्दी फौज के तैयार कराए, तैयारी कराए, ऐलान कर मुझे खालिद ते हमलो आ, मुझे क्या खालिद जे मथा दुश्मन जेके हिन घेरो कयो वेठा आहिनि। अजीज़ान गिरामी ऐलान वारे ऐलान फरमायो, ऐलान कई, उन ऐलान जो आवाज खालिद बिन वलीद जे घर वारी जे कननि ते भी पहुतो। आवाज ॿुधई, आवाज ॿुधण खां बाद अज़ीज़ान मोहतरम हज़रत ख़लीद रज़ियल्लाहु ताला खालिद बिन वलीद जे घरवारी थी फरमाए त मूं फिक्र न कयुमि, मूंखे पक्का त कहीं भी जाइ ते ख़ालिद शिकस्त खणी करे न ईंदो आहे, कॾहिं भी जंग हाराए करे न ईंदो आहे, छो त आका जी टोपी पाए वेंदा आहिनि जेको हार मुबारक हूंदा आहिनि बरकत वास्ते। ईअं सोच वीचार में वरी जो जारी ॾे वाधाए ॾिसां त सुभान अल्लाह टोपी जारी में रखियल आहे। हाने हजरत खालिद बिन वलीद रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घरवारी जंहिंजो नालो उम्मे तमीम आहे फरमाए थी त मां इंतहाई जल्दी चुस्तीअ सां उथियमि, टोपी खयुमि, घोड़े खे सम्झियमि, घोड़े ते संज रखियमि, सवार थी करे हुन मुजाहिदन खां अॻे रवानी थियुसि। अदब वारनि खे घरवारी बि अदब वारियूं मिलंदियूं आहिनि। जेड़ो मुंह तेड़ो मोचड़ो, अगर महबूब के हाज़िर नाज़िर नथो बने, इश्क़ मुस्तफ़ा ना है, महबूब हाज़िर नाज़िर ना है, महबूब के इल्म ग़ैब ना है, महबूब नूर ना है, महबूब नफ़ो नुक़सान न ॾेई सघंदो आहे। खुदा जो कसम आहे त हिते भी रुसवा आहे तो उते भी रुसवा हूंदा। असां चवंदा आहियूं सिर्फ़ अल्लाह न चओ, मुझे आका के सिर्फ अल्लाह न चओ, बाकी जो कुछ वणी तारीफ कर घटा, छो त अल्लाह ताला चंद्र खे ठाहे हसीन जमील बनाए 14 तारीख मुझे आका इशारो करे वटू कर करे त अल्लाह नाराज न तो थे, इन तो ते मुझा प्यारा हबीब मां चंद्र खे ठाहण वारो, चंद्र खे सिंगारण वारो तू छो थो रहे न। अल्लाह फरमाए तो मुझा प्यारा हबीब तू ड्राहींदो रह, मां ठाहींदो रहंदुसि, न तोखे देर न मूंखे देर। बस एक अकीदो रखो तो अल्लाह न चओ, इब्नुल्लाह न चओ, बाकी जो कुछ वणे तारीफ कर घटा। तॾहिं फ़ाइदो थी मुस्तफ़ा करीम खे चओ हुस्न जे अंदर बेमिसाल नबी आ, बाकमाल नबी आ, फुल पावर नबी आ, हाज़िर नाज़िर नबी आ, खुदा जे खुदाई में शहनशाही मुस्तफ़ा जो आ। याद रखो अगर बाअदब थींदासीं असां सुन्नी जी इहो अक़ीदो रखियोसीं, खुदा करे मर्द दम तक इहो अक़ीदो हुजे, हिते भी इंशाअल्लाह असां सुरखरू हूंदासीं, हिते भी असांजो कंध हेठि न हूंदो, महशर जे अंदर भी कंध हेठि न हूंदो, ऐं क़यामत वारे ॾियारे कंध हेठि न हूंदो, क़बर जे अंदर भी कंध हेठि न हूंदो। छाजे करे त दुनिया जे अंदर जेके अमीरनि जा खुशामती हूंदा आहिनि उहे रुसवा थींदा आहिनि, दुनिया जे सरदारनि जा जेको खुशामती हूंदा आहिनि उहे रुसवा थींदा आहिनि। जेके गुलाम मुस्तफ़ा आहिनि हकीकत में गुलामी ॾियनि था, गुलाम मुस्तफ़ा बनकर मैं बिक जाऊं मदीने में, मोहम्मद नाम पर सौदा सरे बाजार हो जाए। मदीने के गदा देखे हैं दुनिया के इमाम अक्सर, बदल देते हैं तकदीरें मोहम्मद के गुलाम अक्सर। गुलामी में अची त ॾिस न मज़ो आहे, ज़ुबानी न अची ॾिस, हकीकत में खुदा जो कसम आहे जे गुलाम मुस्तफ़ा थिया आहिनि हिते भी कामयाब आहिनि, हुते भी कामयाब।
घरवारी थी फरमाए था मुजाहिद समरन पिया आज एक आशिकान मुस्तफा समरन पिया लश्कर इस्लाम तैयारी में हो मागे घोड़े ते सवार थी करे स्पीड घोड़े के रफ्तार दिलम अजीजान मोहतरम इस्लाम जो अमीर हजरत अबी उबैदा तो फरमाए मां लश्कर सा रवानो थे इंतहाई तेज रफ्तारी सा वया जहां सुभान अल्लाह असा जे अगे को नौजवान तो ने बुट लगल है पर स्पीड में या मां पंहिंजी संगतन के चंद सुहाबा के फरमाए तो जल्दी कयो केरा दोस्त या दुश्मन असा जो है हुनन जो आहे केर कोशिश करे मुझे जांच करो जो असा खां लश्कर को अगे तो वने अजीजान मोहतरम चंद सुहाबी मुस्तफा महबूब जा गुलाम घोड़न के दौड़ाए करे जेटे नौजवान के पहुता बुट लगल है खबरदार के राहे नालो छाती काटे तो वने जेटे नजदीक पहुता अजीजान गिरामी जिन सुभान अल्लाह ये तो खालिद बिन वलीद जो घरवारिया आए वक्त जा अमीर आए अबी उबैदा जेड में ऐलान कजई ऐलान का बाद मा सोचे मता तू जा मुजाहिद देर करन मता तू देर करें जदे में मुझे मुर्स फतह याब थी करे इंदो आ जंग खटे करे इंदो आ कहना टोपी जे बरकत जे खातिर अरे टोपी भी सारे लो इन खातिर माता तो मा पंजे वर रखे पंजे आका के पंजे मुर्स के टोपी पहुंचाया टोपी पहुंचण देर आ मुझे ईमान आ तो फतह याबी कदम चुमंदस अभी उबैदा खुश था दिन गडाई करे गड्जी करे चमता बारक अल्लाह अल्लाह तो बरकत दे स्पीड सा हल्या हलंदे हलंदे जे टाइम लश्कर जे अंदर घेरिया दुश्मन जे लश्कर जे अंदर रवानो थिया चंद रूमी दुश्मन जे कहा उन माई जे कठे लगा माई हवा जो इंतहाई पेशन जे हालत में पंहिंजी मुनसरी कोशिश थी करे अजीजान गिरामी खालिद बिन वलीद फरमाइन था मां ॾिठो त हिकिड़े शख्स जे कठे चंद सिपाही आहिनि पर वो अॻियों जेको शख्स आहे वो दाहूं थो करे अचे मां हैरान थी तमो जो को सिपाही आहे असां जो को मुसलमान असहाबी आहे नज़दीक वञी सां त पुछा कि आहे के नौजवान छा जे करे परेशान आहे ये बुट जो लाहे त सुभान अल्लाह मुंहिंजी घरवारी आहे ऐं खालिद घबराए ना तू टोपी